नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन इरशाद फरमायो, जेको शख्स पंहिंजे मुसलमान भाउ खे तौबह करण जे बावजूद बि गुनाहनि जा ताना थो ॾिए त मौत खां पहिरीं उहो शख्स पाण उन गुनाहनि में मुब्तला थींदो। यानी सरकार मदीना शहनशाह मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, अगर को मुसलमान सची तौबह तो करे तो वो गुनाहनि खां बिल्कुलु पाक थी वञे थो। ऐं उन खां पोइ अगर को ॿियो शख्स उन मुसलमान खे गुनाहनि जा ताना ॾींदो त उन शख्स खे हिन दुनिया में उहा सज़ा मिलंदी जो हू पाण उन गुनाहनि में मुब्तला थी वेंदो। यानी हिकु गुनहगार बदकार शख्स आहे, मुसलमान आहे, बाद में उहो अल्लाह खे हाज़ुर नाज़ुर सम्झी अल्लाह जे दर जे आॾो, अल्लाह जे आॾो गुनाहनि जी तौबह थो करे, तौबह ताइब थो करे, उन खां बाद गुनाह कोन थो करे पियो। पर को शख़्स जेकॾहिं उन खे कयल पुराणनि गुनाहनि ख़ताउनि जी करे हुन खे ताना थो ॾिए त सरकार फरमाइनि था, उहो ताना ॾींदड़ ख़ुदि हिन दुनिया में उन लाइ उहा सज़ा आहे जो उहो पाण ख़ुदि उन गुनाहनि में मुब्तला थी वेंदो। सो मुंहिंजा प्यारा भाइरो, कंहिं बि मुसलमान भाउ खे गुनाहनि जो तानो न ॾियो, बल्कि उन में नेक गुमान रखो, उन सां प्यारु कयो। सरकार जे फरमान मुताबिक़ अगरि जेकॾहिं कंहिंखे गुनाहनि जी तौबह करण जे बावजूद को मुसलमान ताना थो ॾिए गुनाहनि जा, त उन मुसलमान खे ख़ुदि उहा सज़ा मिलंदी जो उहो मुसलमान उन गुनाहनि में पाण मुब्तला थी वेंदो।